हेलो साईं ही शाहजहान अॼु 35 किलो फली आई अथई। पालक घणी आई अथई? पालक 15 किलो पालक। थूम बंडल बेह 23 किलो बेह ऐं ॿियो सिंधी पालक साग। तो ये आइटम आया अथई। ही उहो ई दोस्त आहे जंहिंखे रेडी हिकिड़ो दोस्त गिफ्ट कई आहे। रेडी बि मां तव्हांखे ॾेखारियां। हे पंहिंजो कारोबार कर बि रेडी नई अथव। ऐं अॼु आचार्य ॾींहुं आहे हिते L7 ते गुलशन नदी वटि बीठो आहे। हिते ग्राहकी नई थींदी आहे। हिन 35 किलो पली आई आहे। मां त 20 किलो हणंदो आहियां ऐं 35 किलो हिन हई आहे। ऐं सब्जी हिन जे रेड़े ते जेकी लॻल आहे तव्हां ॾिसी सघो था। सावा बसर बि अथसि। ॾिसो कारोबार कर तो हीअ L7 ते दोस्तो बीठो आहे। गुलशन नदी जो L7 जो साइड आहे। ऐं हिते बीहंदो आहे। हिते मच्छी गोश्त मुर्गी वारा सभु बीहंदा आहिनि। हिते रश हूंदी आहे L7 वारे पासे में ॾाढी। ऐं हेॾे बि तव्हांखे मां मच्छी वारो ॾेखारियां। सोलंगी साहब मच्छी थो कपाए। हवा चाल आहे ख़ैर तबियत सही अथई? घणे मच्छी नाला त ॿुधाए मच्छियुनि जा दोस्तनि खे। कुरड़ो मोराखो हा थेली सही। ही वॾो कुरड़ो ऐं हेॾां हीअ जेकी पई आहे ऐं रेट 2.5 3 3.5 ऐं 4.5। हवा ही बि हिते पंहिंजो ठियो हणंदो आहे। ऐं आम ॾींहं ते हिते ई तव्हांखे बाज़ार बि हणंदो ऐं बाज़ार बि हणंदो आहे। आम ॾींहं ते हिते रेडी ते मच्छी खपाईंदो आहे। हे बि गुलशन नदी L7 ते बीठो हूंदो आहे। ऐं जेको मेन पॉइंट हो मां तव्हांखे शाहजहान ॾेखारियो त शाहजहान पंहिंजो कारोबार करे थो ऐं हींअर रेडी हलाए थो। हे घणो माल हिन लाइ हणंदो आहे जो शाम जो मोटींदो आहे 4-5 बजे है न। 4 बजे मोटींदो आहे न सदाईं। 4 बजे मोटींदो आहे सदाईं। सो दोस्तो ही ॾिसो हे बि पंहिंजो कारोबार करे थो। ऐं अचो पंहिंजे कारोबार तरफ़ पंहिंजो कारोबार कयो। पंहिंजे कारोबार में फ़ाइदो आहे। नौजवान हे बि नौजवान सुहिणो सेबतो आहे पंहिंजो कारोबार करे थो। होॾां ॾिसो केलनि वारो। सो हे सभु पंहिंजा कारोबार कनि था। ये L7 आहे। दुआ में यादि महिरबानी लख थोरा कुर्ब।